नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून। मुझे अज़ीज़ मुसलमान भाइरो, क़ुरान मजीद जा 2 सिपारा आगे बयान थी विया। मुख़्तसर असां जाइज़ो ख़ुलासो बयान कयो। चौथे पारे जो मुख़्तसर ख़ुलासो तव्हांजे साम्हूं रखंदासीं। चौथे पारे में वॾी अज़ीम जंग बदर जो ज़िक्र आहे। वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्ला। अल्लाह से फरमाया, असां बदर जे मौक़े ते तव्हांजी मदद कई जंहिं वक़्तु तव्हां बेसरो सामान हो। क़ुव्वत ताक़त तव्हांजी बज़ाहिर कम हुई, घटि हुई, पर अल्लाह से तव्हांजी मदद कई। एतिरे क़दुरु बहितरीन मार्को हो। उहा जंग हुई जंहिंमें जेके 313 या 317 सहाबा मौजूद हुआ, उन्हनि जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन ऐलान कयो, वलक़द अफ़ा अन्कुम। तहक़ीक़ अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि सभिनि खे बख़्शे छॾियो, उन्हनि खे माफ़ करे छॾियो। उहे सभु जन्नती क़रार थिया। इन ई पारे जे अंदरि अल्लाह साईं जंग अहद जो ज़िक्र कयो, वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द ख़लत मिन क़ब्लिहि रुसुल अफ़ इन मात औ क़ुतिला इंक़लबतुम अला अक़ाबिकुम। फरमाई त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल आहे। उनखां अॻे बि कई पैगंबर गुज़री चुका। छा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया मां हलिया वञनि या क़त्ल कया वञनि, तव्हां दीन खे छॾे वापसी कुफ्र में हलिया वेंदो। पर यादि रखिजो, जेकॾहिं तव्हां दीन खे छॾे वापसी कुफ्र में हलिया वञो, फलन यदुर्रल्लाह शैया, अल्लाह खे को बि नुक़सान नथा पहुचाए सघो। त जंग अहद उहा जंग जंहिंमें मुसलमान थोरी देरि जे लाइ, कुझु वक़्त जे लाइ परेशान थी विया, भॼण ते मजबूर थी विया, पर वापसी आया, पंहिंजे पैगंबर जी आवाज़ खे लब्बैक चयूं ऐं वापसी अचण खां पोइ वरी जंग शुरू कयूं ऐं अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमाननि खे सुरख़ुरो कयो। टी ॻाल्हि इन पारे में बयानु कई वई मीरास जे हवाले सां, विरासत जे हवाले सां। लिज़्ज़करि मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन। अल्लाह साईं क़ाइदो बयानु कयो त औरत मर्द जे मुक़ाबले में हिकु हिसो खणंदी, यानी औरत जो हिकु हिसो ऐं मर्द जा 2 हिसा मीरास में। इहा मर्द जी फ़ौक़ियत खे अल्लाह रब्बुल आलमीन बयानु कयो मीरास जे मामले में। इन पारे में मीरास जो ज़िक्र आहे, विरासत जी तक़सीम वग़ैरह, जेका माल जी इंसान जे फ़ौत थियण खां पोइ उनजो बि ज़िक्र इन में मौजूदु आहे। चौथी अहम ऐं आख़िरी ॻाल्हि इन पारे में आख़िर में बयानु कई वई, हुर्रिमत अलैकुम उम्महातुकुम व बनातुकुम। इहा पूरी आयत आहे त अल्लाह रब्बुल आलमीन निकाह में हराम जेके रिश्ता करार ॾिना उन्हनि जो ज़िक्र कयो वियो। सभ खां पहिरीं माइरुनि जो ज़िक्र थियो त माइरूं तव्हां ते हराम आहिनि, निकाह नथो थी सघे। उनखां पोइ धीअरूं हराम आहिनि, उनखां पोइ भेनरूं हराम आहिनि, उनखां पोइ भाउ जो न्याणियूं, यानी भाउ जूं जेके न्याणियूं आहिनि, भाइटियूं, उहे हराम आहिनि। उनखां पोइ भाणे जूं हराम आहिनि, जेके भेण जूं न्याणियूं आहिनि। उनखां पोइ अल्लाह रब्बुल आलमीन बयानु कयो त तव्हां जूं औरतूं जिन सां शादियूं कयूं था, उन्हनि जूं माइरूं तव्हां ते हराम आहिनि, उहे न्याणियूं तव्हां ते हराम आहिनि। जिन खीर पीतो आहे, यानी रज़ाअत जो मामिलो, जिन सां गॾु तव्हां खीर पीतो आहे, यानी तव्हां जूं खीर शरीक भेणियूं आहिनि, उहे तव्हांजे लाइ हराम आहिनि। उन्हनि सां रिश्तो नथो थी सघे, निकाह नथो थी सघे। ऐं अहिड़े तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन अॻिते बयानु कयो त उहे न्याणियूं जिन जी माइरुनि सां तव्हां निकाह कयो आहे, उहे तव्हांजे लाइ हराम आहिनि। ऐं उहे औरतूं जिन जी धीअरुनि सां तव्हां निकाह कयो आहे, यानी ससु
जंहिंखे चइबो आहे उहा बि रिश्ते में निकाह में हराम आहे, निकाह नथो थी सघे उन सां। अहिड़े तरीक़े सां अंतजमा उ बैन अल उख्तयैन, त ॿ भेनरुनि खे निकाह में शरीक करणु, ॿिनि भेनरुनि सां निकाह करणु, यानी हिकु भेण निकाह में मौजूदु आहे उनजी ॿी भेण सां निकाह करणु, इहे बि हराम आहिनि। अहिड़े तरीक़े सां फुफियूं हराम आहिनि ऐं मासियूं हराम आहिनि निकाह में। इहे पूरी तफ़सील इन आयत में बयानु थी आहे। इनखे घुरिजे, असांखे घुरिजे, कई माण्हू अहिड़ा मौजूदु आहिनि जिन खे ख़बर न आहे रिश्तनि जी, यानी खीर जंहिं औरत जो पीतो आहे उन औरत जी न्याणी जेका आहे, जेका उनजी भेण थियो वञे, उन सां निकाह माण्हू कयो वेठा आहिनि। कई वाक़ियात आया ऐं कई अहिड़ा मसइला आया जिन जो उलमा हल कढियो ऐं उन्हनि जी जुदाइगी विझी छॾियूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि अहिड़ो वाक़ियो आयो, हिकु औरत आई, चई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फ़िलाणो शख़्स जंहिं औरत सां शादी कयो वेठो आहे, इन औरत खे इन शख़्स ॿिन्ही खे मूं खीर पियारियो आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जो निकाह ख़तमु करे छॾियो। यानी उहे रिश्ता जेके हराम आहिनि उन्हनि सां निकाह नथो थी सघे, निकाह में हराम आहिनि। असां सभिनी मुस्लमान खे ख़बर हुजणु घुरिजे त कहिड़ा रिश्ता आहिनि जिन सां निकाह करे सघिजे थो ऐं कहिड़ा रिश्ता आहिनि जेके निकाह जे लाइ हराम आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त रब्बुल आलमीन मुकम्मल क़ुरान मजीद असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाहि अलैहि तवक्कलतु व इलैहि उनीब।